सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखी छा लिखां छा लिखी छा लिखां सिंध मुंहिंजी अमा दुनिया जा सिंधियो हिक मुठ थी सिंध बचायो सिंध मुंहिंजी अमा सूह तुंहिंजी मथा छा लिखां सिंध जो क़ौमी आवाज़ रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन पंहिंजी नशरियात में सिंध जी सियासत, समाज, इक़्तिसादियात, तारीख़, क़ौमी उमंगुनि ऐं अख़लाक़ियात मुतलिक़ सिंध जी हक़ीक़ी तर्जुमानी कंदे प्रोग्रामनि खे असराइतो बणाइण लाइ सिंध जे घण घुरनि ऐं धरतीअ सां प्यार कंदड़ अदीबनि, दानिशवरनि, सहाफ़ियुनि, उस्तादनि, वकीलनि ऐं हर तबिके जे मानवारनि सजणनि खे सिंध में शऊरी इनकलाब लाइ सहकार जो सॾु ॾियूं था। अचो त गॾिजी सूफ़ियुनि ऐं संतनि वारी सिंध जो ओज हिक मुठ थी वरी वापसि आणण वारे सफ़र जा साथारी बणिजऊं। हिक नए सुबुह जी शुरूआत जो पड़ाॾो घर घर ॻोठ ॻोठ ऐं शहर शहर ताईं पहुचायो। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन पारां ख़ुसूसी प्रोग्राम में इमदाद अली ओढो अव्हां खे भली कार चवां थो। सामाईन, 10 दिसंबर खे आलमी तौरु इंसानी हक़नि जो ॾींहुं करे मल्हायो वियो। इन ई मौक़े ते सिंध ऐं बलूचिस्तान में जबरन खंभे गुम कयल क़ौमी कारकुननि जी बाज़ियाबीअ लाइ सिंध जे ऐं दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में एहतजाज कयो वियो। असांजे अॼोके प्रोग्राम में सिंध बलोच फोरम पारां लंदन में कयल एहतजाज जी रिपोर्ट शामिल आहे। इन ई खां सवाइ हैदराबाद में ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब ताईं एहतजाज कयो वियो। उन एहतजाज कंदड़नि में खंभे गुम कयल कारकुननि जे वारसनि ऐं मुख़्तलिफ़ तनज़ीमुनि जे अॻुवाणनि जी ॻाल्हि ॿोल शामिल आहे। लाड़काणे में बि रियासती इदारनि पारां क़ौमी कारकुननि जे खमिजण ख़िलाफ़ु एहतजाज कयो वियो। इन ई जी बि अॼोके प्रोग्राम में रिपोर्ट शामिल आहे। फज़ीला सरकी जी बाज़ियाबी लाइ वारसनि शहीद बेनज़ीर भुट्टो जी मज़ार ते एहतजाज कयो आहे। असांजे अॼोके प्रोग्राम में हिन एहतजाज जो बि तफ़सील शामिल आहे। GS मुआज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो जी ॻाल्हि ॿोल अव्हां जी ख़िदमत में पेश कंदासूं। सामाईन, 10 दिसंबर जे मौक़े ते इंसानी हक़नि जो ॾींहुं करे मल्हाइण दौरान लंदन में सिंधी बलोच फोरम पारां ट्रेफल्गर स्क्वायर खां 10 डाउनिंग स्ट्रीट ताईं एहतजाजी जलूस कढियो वियो। सियारे जे मौसम जी पहिरीं बर्फ़बारी ऐं सख़्तु थधि दौरान हिन एहतजाज में सिंधी ऐं बलोचनि वॾे अंग में शिरकत कई। 10 डाउनिंग स्ट्रीट आॾो एहतजाज दौरान सिंध ऐं बलूचिस्तान में धरती धड़ियुनि खे जबरन खमिजण जी मज़म्मत कई वई ऐं बरतानिया समेत समूरी दुनिया जे ज़मीर खे अपील कई वई त रियासती ॾाढ ऐं जबर जो नोटिस वरितो वञे ऐं इंसानी हक़नि जी भंजकड़ियुनि खे बुंजो ॾियारियो वञे। इन ई मौक़े ते वर्ल्ड सिंधी कांग्रेस जे जनरल सेक्रेटरी डॉक्टर लखू लोहाणो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां ॻाल्हाईंदे चयो आहे त ही जेको अॼु जुलूस ऐं जेको प्रोटेस्ट सिंधी बलोच फोरम जे तरफ़ां कयो वियो, उन में हिकिड़ी ॻाल्हि त असीं इहा ॻाल्हि बुनियादी तौर ते ज़रूरी सम्झूं था, बिताई जूं शरत ॾुखियूं जान मिड़नि तां ॿुधण न थिए। सिंधी ऐं बलोच क़ौमूं पंहिंजे तारीख़ी बदतरीन दौर मां गुज़रनि थियूं ऐं अॼु
यूनाइटेड नेशंस जो इंटरनेशनल डे फॉर ह्यूमन राइट्स आहे। हर साल यूएन इहो ॾींहुं छो मल्हाए? जॾहिं ॿी जंग ख़तम थी, एॾी वॾी दुनिया तबाहकारी ॾिठी ऐं अहिड़ी तबाहकारी इंसानी तारीख़ में कॾहिं बि कान थी। 50 लख माण्हू, 1.5 करोड़ माण्हू, जॾहिं त दुनिया जी आदमशुमारी 2 अरब हुई, अॼु अञा 7 अरब न हुई, उनमें 50 लख माण्हू मारिजी विया ऐं करोड़ जे लॻभॻि माण्हू ज़ख़्मी थिया ऐं पंहिंजा टंगू ॿाहूं अखियूं विञायूं। अलाए केतिरा करोड़ माण्हू उहे जेके पंहिंजनि घरनि मां बेदख़ल थिया। उन खां पोइ जेके बि दुनिया जा स्टेट्समैन हुआ, पॉलिटिशियंस हुआ, दानिशर हुआ, प्रोफेसर्स हुआ, उन्हनि हिकिड़ी ॻाल्हि सम्झी त दुनिया में हीअ जेका तबाहकारी आहे इहा बंदि थियणु खपे ऐं उन नतीजे ते पहुता जेको यूएन जो चार्टर ऑफ ह्यूमन राइट्स आहे। नतीजे ते पहुता त दुनिया में तेसिताईं अमन थींदो ई न जेसिताईं इंसाननि खे बुनियादी जेके हक़ आहिनि, इंसानी हक़ आहिनि, जेके हुननि खे इंसान बनाइनि था, उहे हक़ उनखे उन करे था लफ़्ज़ इस्तेमालु कनि ह्यूमन राइट, यानी इंसानी हक़। जेसिताईं उहे इंसान वांगुरु रही न सघंदा जेसिताईं उहे इंसानी हक़ मुहैया करे न ॾिया वेंदा। ऐं हिकिड़ी ॻाल्हि जेका उन्हनि कई त हिकु फंडामेंटल ॻाल्हि हुई त देयर विल बी नो पीस, दुनिया में अमन थियणो ई न आहे जेसिताईं इंसाननि खे उन्हनि जा बुनियादी इंसानी हक़ जेके आहिनि। उन सॼे पस मंज़र में असीं अॼु जी सिंध जी सूरत हाल ॾिसूं था त इंसानी हक़ रुॻो बराबरि इहे बि आहिनि जो माण्हुनि खे जबरी तौर ते गुम कयो थो वञे, माण्हुनि खे मारियो थो वञे। इंसानी हक़ हुन खां तमामु घणा अलाई ऐं वसी ऐं गहरा आहिनि। मिसाल तौर इंसान खे इहो हक़ आहे त हू बराबरी जी हालत में रहे, उनखे पंहिंजी धरतीअ जा वसीला मुहैया हुजनि, उनखे पंहिंजी तरक़ीअ जा वसीला मुहैया हुजनि, उनखे तइलीम जा, सिहत जा, बिना के जबर जी ॻाल्हाइण जो अख़्तियार, इहे सभु तमामु वॾो हिकिड़ो डाक्यूमेंट जेके उन्हनि जा बुनियादी हक़ आहिनि। ऐं इंसानी हक़ अनकंडीशनल आहिनि, माना उन ते का बि त हीअ कंडीशन लागू थींदी त तव्हांखे इंसानी हक़ मिलंदो, हीअ न हूंदी त न थींदो, उन को बि शर्त शुरूत न आहे। उन सॼी सूरत में ॾिसूं था त सिंध ते जेको जबर आहे उहो बुनियादी तौर ते सिंधी माण्हुनि जे हिकिड़े इंसानी एग्ज़िस्टेंस जे ख़िलाफ़, यानी इंसान सम्झो ई कोन थो, गैर इंसानी नमूने सिंधी माण्हुनि जो यानी जेको सो एग्ज़िस्टेंस आहे। उनमें हिकिड़ियूं शयूं आहिनि जेके अहम थियनि थियूं, प्रेसिंग थियनि थियूं, तमामु सेंसिटिव थियनि थियूं। मिसाल तौर हर उहो माण्हू जेके सिंध जे मिसाल तौर जेकॾहिं असीं सियासी आज़ादियुनि जी ॻाल्हि था कयूं, उहा सियासी आज़ादियूं बि इंसानी हक़ आहे। जॾहिं असीं इहा ॻाल्हि था कयूं त हीअ असांजा वसीला आहिनि, वसीला असांजी धरतीअ जे माण्हुनि जे भलाईअ, बहितरीअ, ख़ुशहालीअ, वाधारे लाइ इहो इंसानी बुनियादी हक़ आहे। इहा गैर इंसानी ॻाल्हि न आहे, एग्ज़ैक्टली ईअं थियल आहे। ऐं हर उहो माण्हू जेको पंहिंजे वतन सिंधी माण्हुनि जे हक़नि जी ॻाल्हि थो करे ऐं उहो गुम आहे। 2010 खां वठी जेको रिकॉर्डेड जेके डिसअपेरेंस जा केसिस आहिनि त 1200 खां वधीक सिंधी माण्हू डिसअपेयर थिया आहिनि। इन सॼे पीरियड में उन्हनि डिसअपेयर्ड माण्हुनि मां अलाही सारा जेके से पाण ॾिठो त जेके सियासी कारकुन हुआ हुननि जा तशद थियल लाश बि मिलिया। उन सॼे अमल में वेझड़ वारनि 6-7-8 महीननि में तमामु घणी तेज़ी आई आहे ऐं 160-162 माण्हू गुज़िरियल 5-6 महीननि में खंबे गुम कया विया। उन सॼे पीरियड में सिंधी माण्हू मुसलसिल
तमामु हिकिड़ो अहिड़ी सूरताल हुननि डर वारी, जबर वारी ऐं टेरर वारी पैदा कई आहे। त मता आवाज़ न हू हुते ॻोठनि में असांखे वॾियूं अखाणियूं ॿुधाईंदा त आदमबू आदमबू, त हू रुगो आदमबू आदमबू कंदासीं। को माण्हू जेको सिंध जी हक़नि जी ॻाल्हि करे, सिंधी माण्हुनि जी ॻाल्हि करे, हुनखे खणो जबर वारी। उनजे बावजूद बि सिंधी माण्हुनि सॼी ॾुखी हालतुनि जे बावजूद बि पंहिंजे वितारे उन्हनि कोशिशि कई आहे, मुसलसल लगातार जदोजहद कई आहे त जेके माण्हू तव्हां जबरी खणी गुम कया तव्हां ज़ाहिर कयो। जेकॾहिं उन्हनि को बि कानून जे हिसाब सां, तव्हांजे कानून जे हिसाब सां ॾोह कयो आहे, कोर्ट में पेश कयो। उनखे का बि ॻाल्हि, हिकु ॻाल्हि बि ॿुधण लाइ तयारु कोन। ऐं उन सॼे पीरियड में गॾोगॾु सिंध जी वसी पैमाने ते वालार, सिंध में बुख, बेरोज़गारी, बदहाल। सुप्रीम कोर्ट थी चवे त बाबा जेको पाणी आहे, 80 सैकड़ो माण्हू जेको माण्हू सिंध में जेको पाणी था वापराइनि, उहो माण्हू त थियो जानवरनि जे पीअण जो कोन्हे। दफ़ा ज़मीननि जी ईअं भुॻड़ा मटिजी थिए न, असुल यानी फुर जो माल हुजे, ज़मीन जो हज़ार एकड़ मिलिकी खे ॾेई छॾणी आहे, पहिरियां टाउन जे नाले में ॾेई छॾणी आहे, फिज़ाया टाउन जे नाले में ॾेई छॾणी आहे। सी पैक जे हवाले सां सिंधी माण्हुनि सां को बि कंसल्टेशन में का बि हेॾो सारो प्रोजेक्ट आहे ऐं अरबा रुपयनि जो, जंहिंजो लिटरली पावर हाउस जेको आहे उहो सिंध आहे। यानी 46 अरबनि खां शुरू थियो, हाणे तक़रीबन 60 अरब डॉलरनि ते वञी पियो आहे। ऐं उन में 30 अरब रुपया, 31 अरब डॉलर्स जेके आहिनि से पावर प्रोजेक्ट्स में आहिनि। उहो जेको पावर प्रोजेक्ट्स आहे तुंहिंजो 75 सैकड़ो जेको आहे उहो जेको इस्तेमालु थींदो उहो सिंध जो कोयलो थींदो। का बि परवाह कान्हे, का कुझु कोन्हे। को संदन खां सियासी जदोजहद खे ख़तमु करणो आहे, जो को बि अहिड़ो माण्हू न हुजे जेको हुन ॻाल्हि खे खणी अचे। उन सॼी सूरताल में, पस मंज़र में सिंध पंहिंजे तमामु करबनाक सूरत मां गुज़रे थी, उते हो ॻाल्हियुनि करण जी इजाज़त नथा ॾियनि। त असां जेके सिंधी माण्हू ते वेठा आहियूं, उन्हनि ते इहो पंहिंजे वतन जो, पंहिंजी क़ौम जो, पंहिंजे माण्हुनि जो फर्ज़ थिए थो त असीं उहा ॻाल्हि सॼी दुनिया खे ॿुधायूं ऐं दाह कूक कयूं, ॿुधायूं त हीअ असां सां ज़ुल्म आहे, नाक आहे ऐं इंसानी हक़नि जी अहिड़ी सारी लताड़ आहे। सो उन जे करे असां ॻाल्हि ज़रूरी सम्झी त तमामु अहम ॾींहुं आहे। उन ते जेको सो या पंहिंजे वतन जे माण्हुनि जी ॻाल्हि कई वञे, हुन मसइलो कयो वञे, इंटरनेशनल कम्यूनिटी खे ॿुधायो वञे। सो इहो सॼो प्रोसेस इहो प्रोटेस्ट न करे, हुन खां पोइ वरी जेको ब्रिटिश प्राइम मिनिस्टर मिसिस थेरेसा मे आहे, उनखे उहा पिटीशन ते ॾिनी अथऊं। त मसइलो इहो आहे, तमामु हिकिड़ी वॾी जदोजहद आहे, तमामु ॾुखी जदोजहद आहे, तमामु ॾुखी सूरत हाल आहे। पर जेको शेफ़ हुड़कल हो, टीमल हो, पंधु करे हो, केर करे पोइ पीढ़ीअ जो पंधु पिलोड़े, पंहिंजे वतन जे माण्हुनि जो पंधु जेको आहे उहो पीढ़ीअ जो पंधु आहे। उनमें उहा कोशिशि लगातार कबी रहे थी त ज़रूरु कहिड़े के नतीजा निकिरंदा। ऐं असांखे उमेद आहे त जेका इंटरनेशनल कम्यूनिटी आहे उहा बि असांजे आवाज़ खे ॿुधंदी ऐं उनखे वरनाईंदी ऐं असांजे सिंधी माण्हुनि जा जेके जाइज़ इंसानी हक़ आहिनि उन जे बचाव ऐं दिफ़ा में महिरबानी। सामाईन, 10 डाउनिंग स्ट्रीट आॾो सिंधी बलोच फोरम पारां कयल एहतजाज दौरान डॉक्टर लखू लोहाणे जी ॻाल्हि ॿोल अव्हां जी ख़िदमत में पेश कई वई। 10 दिसंबर इंसानी हक़नि जे आलमी ॾिहाड़े जे मौक़े ते सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि मां खंबे गुम कयल क़ौमी कारकुननि, समाजी अॻुवाणनि ऐं पोरियतनि, लेखक ऐं तर्जुमानिगार नंगर चन्ना, उस्ताद साईं, हिदायत लोहार, आज़ाद जरवार, ख़ादिम हुसैन आरेजो, साबिर चांडियो, एजाज़ तुंजो, बख़्श मुग़ैरी, शाहिद जोड़ेजो, इनाम अब्बासी ऐं ॿियनि जी आज़ादीअ लाइ संदसि वारसनि प्रेस क्लब लाड़काणे आॾो हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। इन मौक़े ते खंबे गुम कयल नंगर चन्ना जे भाउ नजीउल्ला,
हालार नंगर, अताउल्ला चन्ना, साबिर चांडियो जे वारसनि, ज़िक्रिया ख़ान, हाफ़िज़ अयाज़, ख़ादिम हुसैन आरेजो जे वारसनि, जंहिंमें पुटु सिंगार आरेजो ऐं ॿियनि चयो त गुज़िरियल केतिरनि ई महीननि खां असांजे प्यारनि खे खंभे गुम कयो वियो आहे, जंहिं करे असांजे घरनि में कोराम मतल आहे। हिननि चयो त खंभे गुम कयलनि जी आज़ादीअ लाइ केतिरा ई भेरा एहतिजाजी मुज़ाहिरा कया विया आहिनि, धरणा हया विया आहिनि, पर इन जे बावजूदु खेनि आज़ादु नाहे कयो वियो। एहतिजाज कंदड़नि सुप्रीम कोर्ट ऐं हाई कोर्ट जे चीफ जस्टिस, इंसानी हक़नि जी तनज़ीमुनि समेत ॿियनि वसवारनि खे अपील कई आहे त खंभे गुम कयलनि खे आज़ादु करे संदनि घर भातियुनि में छायल परेशानी ख़तमु कई वञे। सामईन, जीए सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो इंसानी हक़नि वारे ॾिहाड़े जे हवाले सां रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन सां जेका ॻाल्हि ॿोल कई आहे, अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। रियाज़ अली चांडियो, चेयरमैन जीए सिंध महाज़। अॼु अक़वाम मुत्तहिदा जे तरफ़ां 10 डिसंबर इंसानी हक़नि जो ॾींहुं मल्हाइजी रहियो आहे। हूअं त सॼी दुनिया अंदरि बदतरीन इंसानी हक़नि जूं भनकड़ियूं पियूं थियनि, पर सिंध जेका 70 सालनि ताईं पाकिस्तान जे वफ़ाक़ ऐं फेडरेशन जो हिसो आहे, उन सिंध जे अंदरि बुनियादी इंसानी हक़नि जी भनकड़ी रोज़ जो मामूल बणियल आहे। तोड़े जो हिन मुल्क अक़वाम मुत्तहिदा जो सिग्नेचरी आहे, उन साइन कयो आहे, इहा सही थियल आहे। मुल्क जे आइन में बुनियादी इंसानी हक़नि खे तहफ़ुज़ हासिलु आहे, पर हिन मुल्क कॾहिं कानून ऐं आइन ते अमल कयो आहे? लाक़ानूनीयत आहे, लाक़ानूनीयत उरूज ते आहे। सिंध उन लाक़ानूनीयत सां मदे मुक़ाबिल आहे। सिंध जबरी गुमशुदगियुनि जे मसइलनि मां गुज़ारे थी। जबरी गुमशुदगियूं, अदालतुनि खां मथां क़त्ल, जेका एक्स्ट्रा जुडिशल किलिंग आहे, पुलिस सरकारी इदारा रोज़ बेगुनाह माण्हुनि ते तशद्दुद कनि था। पुलिस या सरकारी इदारनि जो वहशतनाक जेको तशद्दुद आहे ऐं जबर आहे, उन सां सिंध मदे मुक़ाबिल आहे। जेका ॻाल्हि क़ाबिल मज़म्मत आहे, न फ़क़ति एतिरो पर सिंध जे माण्हुनि खे बुनियादी पंहिंजे इज़हार जे हक़नि जी, इज़हार जे आज़ादीअ जी, उन ते पाबंदी पियल आहे। असांखे पंहिंजो इज़हार नथो करणु ॾिनो वञे। ऐं सिंध जे माण्हुनि खे न वोट जो आज़ादाना इस्तेमालु आहे, न एहतिजाज करण जो हक़ु आहे, न सिंध जे माण्हुनि खे ॻणप जो हक़ु आहे त हू मर्दमशुमारी जेका 19 सालनि खां पोइ थी, उन में पंहिंजी ॻणप कराए सघनि। हर शइ में दांधली आहे, ऐं दांधली, ॻणप में दांधली, वोट में दांधली, इज़हार जे आज़ादी में दांधली। तंहिं करे जबर सां मदे मुक़ाबिल हिकु क़ौम ऐं उहो क़ौमी हवाले सां हिकिड़नि सियासी जबर ऐं ग़ुलामी खे मोह ॾिए पई। ऐं असांजी पुरमन जदोजहद, पीसफुल स्ट्रगल जारी सारी आहे। असां पंहिंजे क़ौमी तशख़ुस तां, इज़हार जे आज़ादी तां, बुनियादी जमहूरी हक़नि तां, क़ौमी आज़ादीअ तां, पंहिंजी जदोजहद तां हथु खणण लाइ तयारु न आहियूं। असांजी पुरमन जदोजहद इंसानी वक़ार जी बहालीअ जी जदोजहद आहे। सिंध जा माण्हू इंसानी वक़ार लाइ जदोजहद पिया कनि त उन्हनि जो वक़ार बहाल थिए। ऐं असां सॼी दुनिया में थींदड़ इंसानी हक़नि जी बहाली वारी जदोजहद जा कारकुन आहियूं। ऐं सॼी दुनिया अंदरि जेके बुनियादी इंसानी हक़नि जूं भनकड़ियूं थियनि थियूं, असां पाण तोड़े जो न दर्द ऐं अज़ियत में मुब्तला हूं, पर उन्हनि सभिनी बुनियादी इंसानी हक़नि जूं भनकड़ियूं जेके दुनिया जे मुख़्तलिफ़ मुल्कनि में सरकार तरफ़ां कयूं वञनि थियूं, जेको स्टेट टेररिज़म आहे, तंहिंजी असीं मज़म्मत करियूं था। सामईन, अव्हां जीए सिंध मुहाज़ जे चेयरमैन रियाज़ अली चांडियो जी इंसानी हक़नि जे ॾिहाड़े जे हवाले सां ॻाल्हि ॿोल ॿुधी रहिया हुआ। इंसानी हक़नि जे आलमी ॾिहाड़े जे हवाले सां खंभे गुम कयल माण्हुनि जी बाज़ियाबीअ लाइ वारसनि
ऐं सियासी पार्टियुनि जे अॻुवाणनि ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब हैदराबाद ताईं एहतजाजी रैली कढी, जंहिंमें अवामी जमहूरी पार्टी जे अॻुवाण मुख़्तियार अब्बासी, सिंध नेशनल तहरीक जे अॻुवाण अशरफ नूनारी, हिदायत लोहार जी न्याणी सूरठ लोहार, ख़ादिम आरेजो जी न्याणियुनि नीलम आरेजो, तनवीर आरेजो, रज़ा जरवार जे वारसनि साईंदाद जरवार, ग़ुलाम सरवर जरवार ऐं अब्दुल करीम जरवार समेत ॿियनि शिरकत कई। इन मौक़े ते सूरठ लोहार ॿुधायो त मुंहिंजो वालिद हिदायत लोहार हिकु स्कूल टीचर आहे, जेको कंबर शहदाद कोट जे हिकु ॻोठ में ॿारनि खे तालीम ॾेई रहियो हो, जंहिंखे स्कूल वटां 17 अप्रैल 2017 ते खंभे गुम कयो वियो आहे। जॾहिं त तनवीर आरेजो जो चवणु आहे त मुंहिंजो बाबा ख़ादिम आरेजो ख़ुराक खाते में असिस्टेंट सुप्रीडेंट आहे, जंहिंखे 17 अप्रैल 2017 ते सुबुह जो 10 वॻे शहबाज़ बिल्डिंग वटां खंभे गुम कयो वियो आहे। इन जी आज़ादीअ लाइ हाणे असां परेशान आहियूं। साईंदाद जरवार ऐं ॿियनि चयो त 170 ॾींहं अॻु बदीन जे ॻोठ हाशिम जरवार मां लेखक रज़ा जरवार खे खंभे गुम कयो वियो, जंहिंजो बि को पतो नाहे पियो। हिननि चयो त असांजे प्यारनि खे गुम करे तशदुद कयो पियो वञे। इंसानी हक़नि जे आलमी ॾिहाड़े ते बि असां पंहिंजे अज़ीज़नि जी आज़ादीअ जे लाइ एहतजाज कयूं पिया। दुनिया जी तरक़ी याफ़्ता मुल्कनि में माण्हुनि खे समूरा बुनियादी हक़ ॾिना वञनि था। हिननि मुतालबो कयो त खंभे गुम कयल समूरनि माण्हुनि खे बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे। सामईन, हिन एहतजाज दौरान रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन जिन अॻुवाणनि सां ॻाल्हि ॿोल कई आहे, उहा अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं। सामीन, अॼु जॾहिं दुनिया में महज़िब माशरा इंसानी हक़नि जो आलमी ॾींहुं मल्हाए रहिया आहिनि, त ॿिए तरफ़ सिंध में जबरी तौरु खंभियल माण्हुनि खे बाज़ियाब कराइण लाइ उन्हनि जा वारिस वॉइस फॉर मिसिंग पर्सन सिंध जे अॻुवाणनि मिली करे एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो हैदराबाद प्रेस क्लब जे अॻियां कयो आहे। हिन वक़्तु मुज़ाहिरीन में उहे वारिस शामिल आहिनि, उहे कारकुन शामिल आहिनि जंहिंजे प्यारनि खे जबरी तौरु गुम कयो वियो आहे। ऐं हिन वक़्तु असां सां गॾु ॻाल्हाइण लाइ मुख़्तलिफ़ दोस्त हिते मौजूदु आहिनि, जेके एहतजाजी मुज़ाहिरो ऐं धरणो हणी प्रेस क्लब हैदराबाद आॾो वेठा आहिनि। अचो संदन ज़ुबानी ॿुधूं अॼु हिन इंसानी हक़नि वारे ॾिहाड़े जे मुनासिबत सां छा चई रहिया आहिनि। अदा, मुंहिंजो नालो सलीम जरवार आहे ऐं असांजो तालुक़ु ज़िले बदीन सां आहे। ज़िले बदीन जो ॻोठु जानी जरवार सां। चाचो मुंहिंजो आहे रज़ा जरवार, उनजो पूरो नालो ग़ुलाम रज़ा जरवार आहे ऐं उहो सरकारी तौर ते सिहत खाते में वैक्सीनेटर आहे, जेको 30 सालनि खां मुलाज़िमत करे पियो ऐं उहो लिखंदो रहंदो आहे मुख़्तलिफ़ अख़बारनि में, मुख़्तलिफ़ रिसालनि में, मुख़्तलिफ़ इशूज़ ते लिखंदो रहियो आहे। ऐं हुनखे 24 मई 2017 जी राति जो तक़रीबन 7 महीना पहिरें राति जो 1:30 बजे सदर घर में सुतल हो। मतिलबु तक़रीबन 20 खां 22 माण्हू उहो घरनि में आया ऐं कुझु सिविल ड्रेस में हुआ, कुझु कारी वर्दियुनि में हुआ, हथियारनि सां लैस हुआ। उन अची उथारे हुनखे खंभे रवाना थी हलिया। पोइ असां वञी ॾिठो ॻोठ जे रोड ते जेको हुनजो 2 वीगो गाॾियूं हुयूं ऐं हिकिड़ी पुलिस मोबाइल हुई जी रवाना थी हलिया। अञा ताईं का ख़बर कोन्हे। असां हाई कोर्ट में बि आहियूं, ईअं मीडिया ते मुसलसल जेको एहतजाज कराची, हैदराबाद, मीर पुकार, बदीन मुसलसल एहतजाज कयो, पर अञा ताईं का ख़बर कोन्हे चाचे जी। तव्हां सम्झो था त अॼु इंसानी हक़नि जे आलमी ॾिहाड़े ते जॾहिं तव्हां हैदराबाद प्रेस क्लब आॾो बीठा आहियो, त तव्हां केतिरा इंसानी हक़ हिन सिंध तोड़े पाकिस्तान में ॾिसो था ऐं अॼु जे इन इंसानी हक़नि जे ॾींहं जे हिसाब सां तव्हां असांजे ॿुधंदड़नि खे छा न्यापो ॾियणु चाहींदव? साईं, इहा बदकिस्मती आहे जो मां इहा ख़ुशकिस्मती चइजे। आउं पाण ह्यूमन राइट्स कमीशन ऑफ पाकिस्तान जो ज़िले बदीन जो कोऑर्डिनेटर आहियां। तक़रीबन 2000 खां वठी 19-20 साल थी विया आहिनि मूंखे मुसलसल कमु कंदे। चाचो मुंहिंजो बि असांजो कोर ग्रुप आहे, कोर ग्रुप जो मेंबर रहियो आहे चाचो रज़ा। ऐं असांखे इहा ॻाल्हि सम्झ नथी अचे त इंसानी हक़ थींदा छा आहिनि।
इंसानी हक़नि जी तालीम त ॾिनी थी वञे, ही पाकिस्तान वञी उते UNO में अलंबरदारी जा नारा धाणे थो, कश्मीर जी ॻाल्हि तो वञी करे थो, पर असां सिंध में जेको हिन इशूज़ ते सिंध में जेके हिन माण्हू इन तरीक़े सां गुम कया था वञनि, चोरनि वांगुरु टिकेतनि वांगुरु, इहा ॻाल्हि सम्झ नथी अचे। जेको इंसानी हक़नि जो जेको बुनियादी जेको आहे माण्हू खे जीअण जो हक़, उहो जीअण जो हक़ बि असांखे नथो ॾिनो वञे। हाणे पोयां हू हिकिड़ो माण्हू वियो आहे, उन सां गॾु हुनजी सॼी कुटुंब, हुनजी सॼी फैमिली नंढड़ी हिकिड़ी आहे, उहा ऐं घरवारी केतिरो परेशान आहिनि, ऐं उहो असांजे जीअण जो हक़ त मुंहिंजे ख़्याल में कोन्हे। ऐं हीअ हक़ लाइ कंहिं वटि आहिनि, किथे आहिनि, या रुॻो हक़नि जी रुॻो नारेबाज़ी आहे, बसि ॿियो हक़नि जी का ॻाल्हि सम्झ नथी अचे। साईं रज़ा जरवार जो जेको केस आहे कोर्ट में, त उन जी हिन वक़्तु छा स्टेटस आहे? साईं कोर्ट में असां 26 मई ते, बल्कि 24 मई ते चाचो खजी वियो, 26 मई ते असां पिटीशन दाख़िल कई, उनखां पोइ मुसलसल हेरिंग थींदियूं रहियूं आहिनि, ऐं बदकिस्मती सां असां वटि 2 वकील जेके असां कयासीं, वकील बि अचण लाइ तयारु कोन थिया, पोइ नेठि असां 2 वकील हींअर कयो आहे, ऐं उनखां पोइ कोर्ट जेको आहे 3 महीना अॻु में JIT ठाही आहे, जेका जॉइंट इन्वेस्टिगेशन टीम जेका आहे उहा SSP बदीन जे उनमें ज़ेरे सरबराही में, पर उहे मुसलसल मीटिंगूं कनि पिया, ऐं गुज़िरियल 3 महीना थी विया आहिनि, 3 महीननि खां असांजी का बि शुरूआई न आहे थी। जॾहिं बि ईंदा आहियूं कोर्ट जो टाइम ख़तमु थींदो आहे या असांजो नंबर लेट लॻंदो आहे। हाणे 4थो महीनो आहे, वरी असांखे 11 जनवरी जी असांखे तारीख़ मिली आहे, अञा ताईं ख़बर नथी पए अदालतनि में बि इंसाफ़ कॾहिं मिलंदो असांखे। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ख़ुदा ताला जे नाले सां हम शुक्र सां असां इहा ॻाल्हि शुरू कयां थो। मुंहिंजो नालो ताहिर अहमद गुरगेज़, मुंहिंजे भाउ जो नालो अज़ीज़ अहमद गुरगेज़, जंहिंखे हिननि खंबे ख़्याल गुम कयल कारकुननि में शामिल आहे। बग़ैर कंहिं कसूर जे हिननि 4 दीवारी फलांग ते असांजे लोड़ा लताड़ींदे हिननि असांजे घर जे अंदरि जेको आहे पुलिस जी जेको आहे वर्दी में आया, ऐं उहे माण्हू केरु हुआ ऐं केरु न हुआ इहा काई ख़बर कोन्हे। हदूद वारा पुलिस वारा उहे बि इनकार कनि था त छा ॻाल्हि आहे, छो असांजे आख़िर असां इंसाफ़ पसंद ऐं मुल्क जा हमदर्द थियण जे बावजूदि असां सां इहे ज़ुल्म कया पिया वञनि। आख़िर ही वर्दी जे पुठियां केरु माण्हू आहिनि? अगरि इहे एजेंसी वारा कोन्हे त इहे ॿाहिरि कढनि, इन्हनि माण्हुनि खे आज़ादु कयो वञे। आख़िर छाजे लाइ मुंहिंजे भाउ खे कंहिं कसूर जे हिननि कयो आहे? मुंहिंजो जेको नंढा भाइटिया आहिनि पुछनि था मुंहिंजा बाबा किथे आहे, उन्हनि खे छा जवाबु ॾिजे त असांजो बाबा किथे आहे, हुननि जो बाबा किथे आहे, कहिड़े कसूर में हुननि खयो आहे? अगरि इंसाफ़ आहे त इंसाफ़ जो हिकिड़ो कानून हूंदो आहे, हिकिड़ो तक़ाज़ो हूंदो आहे जंहिंजे तहत ई खणंदा आहिनि। बग़ैर अरेस्ट वारंट जे कंहिंखे ई खणी कोन था सघनि। असां अगरि इंसाफ़ जे तहत हिननि खे माण्हू ॾिनो आहे त माण्हू थो पेश कनि, कहिड़ी जॻह ते आहे, कहिड़ी हालत में आहे, मारे छॾियो आहे या ज़िंदा आहे या कहिड़ी हालत में आहे? असांखे त इहा ई न आहे ख़बर कहिड़ी हालत में आहे। अगरि हू जेके नंढा ॿार आहिनि हुननि खे छा जवाबु ॾिजे, जेको हर रोज़ सुबुह जो उथंदे चवनि था बाबा किथे आहे, उन्हनि खे छा ॿुधाइजे? हुननि जे हुननि खे केरु हुननि खे तव्हां को कानूनी वेड़ विड़ी आहे को केस के सेशन कोर्ट में, हाई कोर्ट में, ऐं जेकॾहिं केस विधो आहे त उन केस जो केतिरी मुस्बत मोट ॾिसो था त अदालतूं केतिरियूं आज़ादु आहिनि, तव्हांखे केतिरी मोट ॾिनी अथऊं तव्हांजे इन प्यारे जे गुम थियण ते? साईं आज़ादी जंहिं शइ जो नालो आहे, इंसाफ़ जंहिं शइ जो नालो आहे, उहो त असांखे मिलण खां बिल्कुलु परे आहे। असां हुते कोर्ट में एप्लीकेशन बि दी आहे, असांजा माण्हू किथे आहिनि? SP चए थो मुंहिंजे हदूद मां माण्हू खणाइणो आहे, मूंखे ख़बर ई कोन्हे। अहिड़ा मतिलबु की बेढंगा जवाबु ॾियनि था। तव्हांजो पुटु शिकार कंदो, हा असां चवंदासीं उहो वञी सरहद पार शिकार कंदो। घणा हथ मां खणी विया आहिनि, शिकार छा जो कंदो आहे? इंसाफ़ त इन शइ जो नालो आहे हमरा खे पेश करे ॾेखारनि, या उन्हनि माण्हुनि खे पेश कनि जेके खणी विया आहिनि। अदालत जा जेके माण्हू आहिनि, अदालतूं बिल्कुलु क़ैद आहिनि। इंसाफ़ नाले जी का शइ कोन्हे। एजेंसियूं जेके आहिनि उहे माना 24 हिननि ते गिरफ़्त करे वेठियूं आहिनि थियूं बग़ैर कंहिं कसूर जे। असां सिंधियुनि खे हर बुझो धमकायो ऐं डरायो पियो वञे। छो? असां अबोझ माण्हू आहियूं, पंहिंजे हक़नि लाइ असीं कॾहिं जदोजहद न आहे कई, पर असां पंहिंजे घरनि में वेही असांखे टुकुर आज़ादी जो खाइण बि कोन था ॾियनि, असांखे पंहिंजे ॿार बचनि सां रहण बि कोन था ॾियनि। छाजे लाइ छो धमकाइनि पिया असांखे? असां मुल्क जा हमदर्द, मुल्क जा मुहिब, इन जे बावजूदि असां सां छो इहे ज़ुल्म ऐं ज़्यादतियूं कयूं पियूं वञनि? अगरि इहो छा आउं चवां थो आसिम बाजवा जो पंहिंजो पुटु हुजे, छा हू पंहिंजे पुट खे ईअं अगरि केरु खणी वञे तावान जे ज़रिए, त हू सुबुह जो हुनजो जेको पोटो आहे उथी इहो जेको जवाबु ॾिए चए बाबा किथे आहे, त हुन आसिम जे अखियुनि जे ॻोढ़ा कोन ईंदा? मुंहिंजे बाबा जी बि इहा हालत थी वेंदी आहे जॾहिं मां हुननि जो पोटो हुननि खां पुछंदो बाबा किथे आहे, हू छा जवाबु ॾींदो? अगरि बग़ैर कंहिं कसूर जे कंहिंखे ज़ुल्म कयो वञे त इहा ॻाल्हि सही कोन्हे को। असांखे तव्हां छा था चओ? हिकिड़ी पहिरीं रियासत तोड़े चुका आहियो बांग्लादेश, अॼु बि तव्हां चओ था हीअ रियासत माना ज़ुल्म करे टोड़ियूं। असां जॾहिं चाहियूं था त मुल्क बचे, असां चाहियूं था त हीउ पाकिस्तान बचे ऐं अमन में रहे, छो असां सां इहो ज़ुल्म कयो पियो वञे बग़ैर कंहिं कसूर जे? असां रोडनि ते आया आहियूं, रस्तनि ते आया आहियूं, कोर्टनि जा दरवाज़ा खड़काया आहिनि, असां पुलिस स्टेशन ते विया आहियूं। इंसाफ़ नाले जी किथे का शइ कोन्हे को।
छो असां सां इहो ज़ुल्म कयो पियो वञे। अॼु इंसानी हक़नि जो आलमी ॾींहुं आहे, तव्हां ॿुधायो त इन आलमी ॾींहं जे हिसाब सां तव्हां दुनिया में वेठल असांजा जेके ॿुधंदड़ तव्हांखे ॿुधनि पिया हिन वक़्तु, तव्हां उन्हनि खे छा मैसेज ॾींदव त हिन वक़्तु तव्हां सां छा वहे वापरे पियो ऐं छा सिंध तोड़े पाकिस्तान में इंसानी हक़नि जी का वजूदियत आहे? साईं, इंसाफ आलमी हक़ UN त वही दावा थी करे, ह्यूमन राइट्स बि वही थी दावा करे। UN उहो उन ई टाइम केॾां थी वञे जेॾी महिल असांजा मासूम हितां खजी वञनि। अॼु त आलमी ॾींहंनि जो ॾींहुं आहे, अॼु आलमी हक़नि जो ॾींहुं आहे। आलमी हक़ जो मतिलबु आहे सिर्फ़ु इंसाननि खे हक़ न ॾियणु, जानवरनि खे बि हक़ ॾियणु ऐं चरंद परिंद खे बि हुननि जा हक़ ॾियणु, हुननि जा बि हक़ूक़ आहिनि, इहे बि ॿाहिरि मुल्क में पूरा कया पिया वञनि। पर असांजे माण्हुनि सां जानवरनि खां बि बरतर सुलूक कयो पियो वञे। जेके ॿाहिरियां मुल्क जा जेके जानवर आहिनि या हू जेके परिंदा आहिनि चरंद परिंद, हू त सुठे तरीक़े सां ट्रीट कया पिया वञनि, हुननि खे बि आज़ादी जो हक़ आहे। पर असांजे माण्हुनि खे बग़ैर कंहिं कसूर जे छो अॼु बि आलमी ॾियारे जे ॾींहंनि ते बि ईअं ज़ुल्म ऐं ज़्यादती कई पई वञे? इंसाफ़ नाले जी का शइ कोन्हे को। UNO असांजी आवाज़ ॿुधी हुते UNO बि सुम्ही थी रहे। आख़िर असां छा अहिड़ो कसूर कयो आहे हिननि जो? सिर्फ़ु इहा ॻाल्हि कई आहे त पाकिस्तान बचे, पाकिस्तान असां चाहियूं था, असां पाकिस्तान जा मुहिब आहियूं, असां अॼु बि आर्मी सां हमदर्द आहियूं। अॼु बि अगरि बॉर्डर ते गोलियूं खाइनि था त असांजे आर्मी जा जेके नौजवान आहिनि हुननि सां गॾु असां बीहण लाइ तयारु आहियूं। असां चऊं था आर्मी ते गोली पोइ हले, पोइ असांजे लाल पहिरीं वञनि। अगरि जेके आर्मी जा बि मुहिब आहियूं, असीं मुल्क जा बि मुहिब आहियूं, असां मुल्क खे बि बचाइणु चाहियूं था, असां चाहियूं था असांजो मुल्क हर जॻह ते तरक़ी करे, पोइ बि छाजे लाइ ज़ुल्म असां सां ज़्यादती रखनि था। अशरफ मुनारी, चेयरमैन सिंध नेशनल तहरीक। अशरफ साईं, असांजे सामाईन जेको दुनिया में कुंड कुर्छ में वेठो तव्हांखे ॿुधे थो, अॼु इंसानी हक़नि जे आलमी ॾियारे ते हैदराबाद प्रेस क्लब ॿाहिरां हिन एहतजाजी धरणे में छा पैगाम ॾींदव? अॼु जेको असां 10 डिसंबर आलमी इंसानी हक़नि जो ॾियारो आहे, इन ॾियारे ते पूरी सिंध में सिंधी क़ौम पंहिंजे प्यारनि लाइ जेके असांजा क़ौमी शाइर आहिनि, फ़नकार आहिनि, जेके क़ौमी कारकुन आहिनि, लेखक आहिनि, जेके 100 खां वधीक तादाद में गुज़िरियल 1.5 साल खां जबरी तौर ते गुम कयल आहिनि ऐं गैर क़ानूनी तौर ते गुम कयल आहिनि। असां सम्झूं था उहा इंसानी हक़नि जी भञकड़ी आहे। इन सिलसिले में पूरी सिंध जीअं हैदराबाद प्रेस क्लब आॾो असां इहे सभु गॾु थियाऊं। हिन में अॼोके एहतजाज में सियासी क़ौमी कारकुननि खां अलावा उन्हनि जा वारिस बि असां सां गॾु मौजूदु आहिनि। असांजो सिर्फ़ु इहो मुतालो आहे त असांखे बार बार असांजा हुक्मरान चवनि था त हीउ जमहूरी आज़ाद मुल्क आहे, हिन में आइन जी बालादस्ती आहे, अदालतूं आज़ाद आहिनि। जेकॾहिं वाक़ई अदालतूं आज़ाद आहिनि ऐं हीअ जेके गुम कयल क़ौमी कारकुननि जो जेकॾहिं को ॾोह आहे, को कसूर आहे, त पोइ तव्हांखे पंहिंजी अदालतुनि ते यकीन थियणु घुरिजे ऐं तव्हां इन अदालतुनि में उन क़ौमी कारकुननि खे पेश कयो, उन्हनि जी क़िस्मत जो फ़ैसिलो आज़ाद अदालतूं कंदियूं। असां सम्झूं था हिननि खे जबरी तौर ते जेको गुम कयो वियो आहे, असां सम्झूं था इहा गैर आइनी गैर क़ानूनी अमल आहे। उन अमल सां हिन मुल्क में हिन सिंध में नफ़रतूं पैदा थींदियूं ऐं नफ़रतूं पैदा थियूं त हिन मुल्क जे वजूद ख़िलाफ़ हूंदियूं। असां सम्झूं था त रियासती इदारनि बलोचिस्तान खां पोइ जहिड़ी तरह सिंध अंदरि ऐलान ऑपरेशन शुरू कयो आहे, रात जे पेट में क़ौमी कारकुननि खे, लेखकनि खे, अदीबनि खे, जेके सिंध जी ॻाल्हि कनि था, जेके आइन मूजिबि पंहिंजे हक़नि जी ॻाल्हि कनि था, जेके पंहिंजे राइट्स जी ॻाल्हि कनि था, उन्हनि खे खणी गुम कयो वञे पियो। असां सम्झंदा इहो गैर क़ानूनी अमल आहे। असां अॼु चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खां, आर्मी चीफ खां ऐं जेकी बि असांजे हिन मुल्क जी एजेंसियूं आहिनि उन्हनि खां असां मुतालबो कयूं था त ऐं दुनिया में इंसानी हक़नि लाइ जेके आवाज़ बुलंद कनि पियूं, इंसानी हक़नि जूं तंज़ीमूं, उन्हनि खां असां मुतालबो कयूं था त जेके बि सिंध मां क़ौमी कारकुन असांजे शऊर खे गुम कयो वियो आहे, उन्हनि खे फौरी तौर ते बाज़ियाब कराइनि। जमाली समाज जो अॻवान, अॼु जेको ई 10 डिसंबर इंसानी हक़नि जो आलमी ॾियारो पूरी दुनिया में मल्हायो पियो वञे ऐं अॼु असां हिते जेको हैदराबाद प्रेस क्लब ते उन ॾियारे जे मुनासिबत सां असां पंहिंजे बुनियादी हक़नि ऐं जेके असांजा मोकिल कया विया आहिनि उन्हनि हक़नि खे जी बहाली लाइ असां अॼु हिते एहतजाज करे रहिया आहियूं ऐं असांजा समूरा जेके क़ौमी कारकुन गुम थियल आहिनि उन्हनि जी बाज़ियाबी लाइ हिन इंसानी हक़नि जे ॾियारे जे हवाले सां असां एहतजाज करे रहिया आहियूं त असांजा गुम कयल क़ौमी कारकुन, लेखक ऐं उस्ताद आज़ादु कया वञनि। असांजो इहो मुतालबो आहे त आज़ादु कयो ऐं जेकॾहिं हुननि ते को बि फ़र्द जुर्म लागू थो थिए त ख़ुदा रा तव्हां उन्हनि खे अदालतुनि में पेश कयो। हिन मुल्क में इंसानी हक़नि जे ॾियारे सां इहो चवंदो हलां त हिन मुल्क
मुल्क में ख़ासि तौर ते क़ौमी कारकुननि ते 3 वायलेंस थी रही आहे, 3 हक़नि जी वायलेंस थी आहे। हिकु त इंसानी हक़ जेके बुनियादी आहिनि उहे सभु मुअतल कया विया आहिनि। हिते ख़्यालनि जी इज़हार ते पाबंदी आहे, इज़हार जी आज़ादी ते पाबंदी आहे, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन जो हिते वायलेंस थी रही आहे, फ्रीडम ऑफ स्पीच जी हिते वायलेंस थी आहे। ऐं जेको सॼे पाकिस्तान में इंसानी हक़नि जी ॾियारे सां जेके तंज़ीमूं अॼु एहतिजाज करे रहियूं आहिनि या इंसानी हक़नि जा जेके ॿिया बि इदारा आहिनि, असां उन्हनि खे गुज़ारिश कयूं था त असांजे हिननि गुम कयल क़ौमी कारकुननि जे लाइ आवाज़ बुलंद कयो ऐं इहो असां मुतालबो कयूं था त समूरनि गुम कयल क़ौमी कारकुननि खे आज़ादु कयो ऐं इंसानी हक़नि जो जेको तक़दुस आहे उहो पामाल न कयो वञे। अब्दुल फताह चन्ना GSM तहरीक जो क़ाइम मक़ाम सदर आहियां। अॼु 10 डिसंबर ते आलमी तौर ते इंसानी हक़नि जो ॾियारो मल्हायो पियो वञे। उन इंसानी हक़नि जे ॾियारे ते असां हैदराबाद प्रेस क्लब में सिंध में जेका इंसानी हक़नि जी लताड़ थी रही आहे, काफ़ी सालनि खां महीननि खां सिंध जा सवें क़ौमी कारकुन अगवा करे गुम कया विया आहिनि ऐं उन्हनि जी का ख़बर कान्हे, उन्हनि जी ज़िंदगी ऐं मौत जी का ख़बर कान्हे। उन्हनि जूं नियाणियूं, उन्हनि जा बच्चा, उन्हनि जा वारिस अॼु कराची, हैदराबाद ऐं लाड़कानो प्रेस क्लबनि ते उन्हनि जी आज़ादी जो मुतालबो करे रहिया आहिनि। असां बि अक़वाम मुतहिदा खां ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खां इहो मुतालबो था कयूं त सिंध मां अगवा करे गुम कयल क़ौमी कारकुननि वारे केस खे खयो वञे त जीअं असां मज़लूम सिंधी क़ौम जे अगवा कयल माण्हुनि जी जेका असांखां वार थी सघे। हीअ रियासत जिथे मुला जेके 21 ॾींहं इस्लामाबाद जहिड़े अहम इलाइक़नि में धरणा हणी वेठल आहे ऐं MNA MP ऐं मिनिस्टरनि जे घरनि ते हमला करे रहिया हुआ, उन्हनि खे त कुझु बि चवण जे लाइ तयारु कोन हुई, उन्हनि खे त प्रोटोकॉलनि में उथारियो पियो वञे। पर सिंध जा जेके क़ौमी कारकुन, पुरअमन क़ौमी कारकुन आहिनि, जिन जी जदोजहद पंहिंजी धरती, पंहिंजे वतन ऐं पंहिंजी क़ौम जे लाइ आहे, उन्हनि खे सालनि खां अगवा करे गुम कयो आहे। अॼु असांजो हे पुरअमन एहतिजाज हैदराबाद प्रेस क्लब ते उन गुम थियल क़ौमी कारकुननि जी आज़ादी जे लाइ ऐं सिंध यूनाइटेड यूथ फ्रंट जो सीनियर नायब सदर अमीर नूनारी अॼु 10 डिसंबर ते आलमी इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि जो जेको आलमी ॾियारो आहे, उन ॾींहं ते असां पंहिंजे प्यारनि, पंहिंजे दोस्तनि, पंहिंजे अज़ीज़ मुहिबे वतन लाइ जेके गुमशुदगी आहिनि, जेके असां खां विछड़ियल आहिनि, उनजे घरनि में मातम असां इहो ई माना चऊं था त बाबा असां अॼु जेकॾहिं प्रेस क्लबनि ते इतिजाजी तौर ते असां गॾु थियूं, असांजो मुतालबो इहो आला अख़्तियारनि खां ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खां नोटिस वठनि ऐं असांजा जेके गुम कयल क़ौमी कारकुननि या उस्तादनि, अदीबनि, दानिशरनि, महिरबानी करे उसके इंसानियत के नाते उनके जेकॾहिं को भी जुर्म लागू थे तो उन लाइ कोर्टनि में आंदो वञे, उन ते जेके क्रिमिनल आहिनि उन ते केस हलाए वञे। बाक़ी जेकॾहिं हू साफ़ सिधा आहिनि, पंहिंजे वतन जे ॾोह में महिरबानी करे उनखे असांजो मुतालबो आहे उनखे वापसि कयो वञे। मुंहिंजो नालो उज़मा जोखियो आहे, सिंध नेशनल नारी तहरीक जी सदर आहियां। अॼु आलमी हक़नि जो ॾिहाड़ो आहे, उन हवाले सां असां हिते रैली कढी आहे त जेके बि सिंध मां क़ौमी कारकुन खणी गुम कया विया आहिनि उहे जल्दी बाज़ियाब कराया वञनि ऐं उन्हनि जे लाइ, उन्हनि जे हक़नि जे लाइ असांजो आवाज़ आहे त उन्हनि लाइ कोर्टूं आहिनि, जमहूरियत आहे, उन्हनि खे पेश करे उन्हनि में अगरि को उन्हनि में को ॾोह आहे, को नुक़सानु आहे या उन्हनि को बि क्राइम कयो आहे त उन्हनि खे ज़ाहिर करे कोर्टुनि में पेश कयो वञे, न कि 7 महीना 8 महीना या साल खां पोइ उन्हनि खे पाण वटि रखी पोइ आख़िर में लाश ॾियणु या उन्हनि माण्हुनि खे गुम करे छॾनि। बिल्कुलु इहो बिल्कुलु ग़लति आहे। इहो इंसानी हक़नि जी तज़लील आहे। महिरबानी। अॼु आलमी ॾींहुं दुनिया मल्हाए रही आहे इंसानी हक़नि जो। सिंध तोड़े पाकिस्तान में तव्हां इंसानी हक़नि खे केतिरो ॾिसो था त आहिनि न आहिनि, या तव्हांजी नज़र में इंसानी हक़नि जी केतिरी अहमियत आहे पाकिस्तान या सिंध में? जी, पाकिस्तान में इंसानी हक़नि जी वॾी लताड़ कई वई आहे। जेकॾहिं इंसानी हक़ हुजनि हा त हीअं माण्हू गुम न थियनि हा, जेके टीचर हुजनि हा या जेके माण्हू बाशऊर आहिनि उहे हीअं गुम न थियनि हा। उनजे करे असां इहो ई चवंदासीं त हिते सिंध में या पाकिस्तान में इंसानी हक़नि जो को बि वजूद ई कोन्हे की। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो तनवीर आरी जो आहे ऐं मिसिंग पर्सन खादिम हुसैन आरी जो जी धीउ आहियां। असांजो बाबा जेको आहे 17/4/2017 खां जेको आहे गुम आहे। शहबाज बिल्डिंग पंहिंजे ऑफिस वेंदे हुनखे खंबे गुम कयो वियो हुयो, पर उन खां अॼु हींअर आउं ॿिए हिकिड़े टॉपिक ते ईंदसि। 7 डिसंबर वारी जेका अख़बारूं आहिनि उन्हनि में कोर्ट जेको आहे सो लाड़काना कोर्ट असांजे बाबा ते जेको आहे सो 2 केस लॻाए उन्हनि खे जेको आहे सो इश्तिहारी करार ॾिनो आहे। सो आउं पुछां थी
त 7 महीननि खां वठी असांजी पंहिंजे बाबा जे लाइ जेको आहे सो असांजा मुसलसिल एहतजाज वग़ैरह हलंदा रहनि था ऐं हैदराबाद हाई कोर्ट में असांजो जेको आहे सो केस हले थो पोइ बि जेको आहे सो लाड़काना कोर्ट खे इहा शायदि ख़बर न हुई या हुनजी नाअहली सम्झा त हुननि खे ख़बर न हुई हुननि जेको आहे सो इश्तिहारी करार ॾिनो असांजे बाबा खे। उनखां पोइ इन खां पहिरीं असांजे बाबा ते काई बि FIR वग़ैरह कुझु बि न हुई ऐं हू जेको आहे सो हाणे हुननि FIR ज़ाहिर कई आहे। त हिकिड़ो सवाल इन कोर्ट खां कयां थी त हेतिरनि महीननि खां वठी असांजो बाबा गुम हुया 2014 खां वठी जेकर असांजे बाबा ते का बि FIR हुई बि त हुन वक़्तु तव्हांजा इदारा किथे हुया, हुन वक़्तु तव्हांजी FIR पुलिस किथे हुई जेको आहे सो असांजे घर ते हुन रेड थियणु खपे। हा ख़ादिम हुसैन नारी जो जेको आहे सो पंहिंजी ड्यूटीअ ते ईंदो वेंदो हुयो ऐं 2014 खां वठी 2017 ताईं हुन ऑफिस में जेको आहे सो रेगुलरली जॉब कई आहे। उनखां पोइ हुन पंहिंजूं पघारूं खयूं आहिनि त हीअ सभु इदारा किथे हुया त हुननि खे इहा ख़बर न हुई त को जेको आहे सो ख़ादिम हुसैन नारी जो ड्यूटीअ ते बि अचे वञे थो पंहिंजूं पघारूं बि खणे थो ऐं हुनखां पोइ बि जेको आहे हींअर हुनखे इश्तिहारी करार ॾिनो आहे। हिन सां गॾु असां वटि हिकिड़ो आई विटनेस बि हुयो जेको मुंहिंजे बाबा खे छॾण लाइ ऑफिस वञे पेश आया अहमद नारी जो हुनखे खंभे खणी विया जेके 3 ॾींहंनि खां पोइ वापसि कयो। हिन जो मतिलबु त असां वटि इहो सबूत आहे त हुन जेको आहे सो पाकिस्तान जूं एजेंसियूं ISI ऐं MI वारनि वटि असांजा माण्हू आहिनि। ऐं अॼु इंसानी हक़नि वारे ॾींहं ते जेको आहे सो अपील कयां थी त असांजे बाबा खे ज़ाहिर कयो वञे, अदालत में आंदो वञे, असां हुननि केसनि सां मुंहुं ॾींदासीं या ॿिया जेके बि माण्हू खंभे गुम कया विया आहिनि जंहिंमें हिदायत लोहार आहे, नंगर चन्ना आहे, उन्हनि सभिनी माण्हुनि खे ज़ाहिर कयो वञे हीअ बेचैनी वारी लहर जेको आहे सो ख़तमु कयो वञे फैमिलीज़ मां। मुंहिंजो नालो गुलाम मुर्तज़ा सुमरो आहे। अॼु असां 10 डिसंबर इंसानी हक़नि जो आलमी ॾियारो जेको सॼी दुनिया पाकिस्तान समेत सॼी दुनिया में मल्हायो वञे थो, असां हिन ते सिंध मां खंभे गुम कयल 100 खां मथे क़ौमी कारकुननि जी बाज़ियाबी लाइ ओल्ड कैंपस खां हैदराबाद प्रेस क्लब ताईं रैली कढी थी जंहिंजी प्रेस रिलीज़ आहे। इंसानी हक़नि वारे आलमी ॾींहं जे मौक़े ते खंभे गुम कयलनि जे वारसनि पारां ओल्ड कैंपस खां प्रेस क्लब हैदराबाद ताईं एहतजाजी रैली कढी वई। रैली जी क़यादत गुम थियल ख़ादिम हुसैन आरिजो जी धीअरुनि तनवीर आरिजो, नीलम आरिजो, हालार आरिजो, रज़ा जरवार जे वारसनि गुलाम सरवर जरवार, सलीम जरवार, अब्दुल हकीम अज़ीज़ गुरगेज़ जे भाउ असद गुरगेज़ ऐं ॿियनि कई। रैली खे मुखातिब थींदे अॻवाननि चयो त अॼु इंसानी हक़नि जे आफ़ाक़ी ॾियारो करे मल्हायो पियो वञे पर असांजो ईदूं त्योहार ऐं हीअ ॾींहुं पंहिंजे जबरी गुम कयल प्यारनि जी ॻोल्हा में गुज़रनि पिया। उहे कहिड़ा इंसानी हक़नि जा मुतन आहिनि जो असांजे गुम कयलनि खे महीना ऐं साल गुज़री विया आहिनि ऐं उन्हनि खे सदन ॾोह मैदान में बिना क़ैद रखियो वियो आहे। हिननि चयो त ख़ादिम आरिजो, हिदायत लोहार, लेखक रज़ा जरवार, अज़ीज़ गुरगेज़, शादी सुमरो समेत सभई क़ौमी कारकुन उस्ताद लेखक गुम करे ही रियासत पाण खे इंसानी हक़नि जो अलमबरदार सॾाए थी। असां मुल्की अदालतुनि ऐं इदारनि खे अपील करे थकिजी पिया आहियूं, को ॿुधण लाइ तयारु न आहे त जीअरा बि आहिनि या खेनि क़तल कयो वियो आहे। अॼु इंसानी हक़नि वारे ॾींहुं आलमी ॾींहं ते आलमी इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि अक़वाम मुतहिदा ऐं इदारनि खां मुतालबो था करियूं त जबरी गुम कयल समूरनि क़ौमी कारकुननि, उस्तादनि, लेखकनि खे फौरी आज़ादु करण में पंहिंजो किरदारु अदा कनि ऐं रियासती इदारनि खे पिणु अपील था करियूं त अगरि को कसूरवार आहे या कंहिं ते फ़र्ज़ जुर्म लागू थिए थो त उन्हनि खे अदालतुनि में पेश कयो वञे। रैली खे जस्तगा अब्दुल फताह चन्ना, पुनल जमाली, एसएनडी चेयरमैन अशरफ नुनारी, डॉक्टर उज़मा जोखियो, हुसैन आज़ाद सुमरो, आकिब अबड़ो, इमरान गाहो, अब्दुल हमीद सिंधी ऐं ॿियनि ख़िताब कयो। 10 डिसंबर हूअं इंसानी हक़नि जो आलमी ॾियारो आहे पर असांजे वतन सिंध में पोयनि 8-9 महीननि खां मुसलसल इंसानी हक़नि जी लताड़ कई थी वञे जंहिंमें सभ खां अहम लताड़ी आहे जो कारकुननि खे खंभे, अदीबनि खे, लेखकनि खे, उस्तादनि खे खंभे गुम कयो वञे थो। उन्हनि जे वारसनि खे इहा बि ख़बर न आहे त उहे जीअरा बि आहिनि या न, कहिड़े हाल में आहिनि ऐं इन्हनि मां घणा ई नंगर चना तमामु घणो अदालत हो। साईं ख़ादिम हुसैन आरिजो शुगर जो पेशेंट हो। साईं हिदायत लोहार पिणु जेको आहे पेशेंट रही चुको आहे। खेनि मालिक वारसनि खे इहो ख़ौफ़ आहे त किथे इन्हनि खे मारे त कोन वियो आहे। इन खां अलावा कुझु ई ॾींहं अवल 7 डिसंबर वारी अख़बार में ATC अदालत लाड़काणो उन्हनि खे इश्तिहारी करार ॾिनो आहे। हिते अदालत सभ खां वॾे में वॾो आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार इदारो आहे पर असां सम्झूं था हाणे त छा हीउ इदारो जेका अदालत आहे छा इहा आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार आहे। अगरि आज़ादु ऐं ख़ुदि मुख़्तियार आहे त जेके कारकुन खंभे गुम कयल आहिनि उन्हनि खे कंहिंजे चवण ते इश्तिहारी करार ॾिनो वियो आहे। हा तव्हां चओ था त उन्हनि खे 2014 खां केस आहे। अगरि 2014 खां केस आहे त छा 3 सालनि में तव्हां उन्हनि जी गिरफ़्तारी जे लाइ
को हिकिड़ो पाउ वरितो, छा का तव्हां हिकिड़ी गिरफ़्तारी कई, छा तव्हां हुननि जे घर ते हिकिड़ो छापो हयो, छा तव्हांखे हुन जा घर ॾिठल कोन हुआ, छा तव्हांजी पुलिस उन केसनि में इहो त ज़ाहिर करे थी त हीउ साबिर चांडियो लाड़काणे में कहिड़े तहलके जो आहे, ख़ादिम हुसैन आरी जो कहिड़े ॻोठ जो आहे, एतिरी ख़बर अथनि, छा हुन जा घर ख़बर न अथनि जो हुनजी गिरफ़्तारी लाइ पोइ हिन 3 सालनि खां को हिकिड़ो बि छापो हणंदा। या ॿी नज़र में ईअं चइजे कि हमेशह तव्हांजी पुलिस वटि पुलिसनि जी मोबाइलनि में पेट्रोल जी खोट हूंदी आहे, छा 3 सालनि में हुननि जी पेट्रोल जी खोट पूरी न थी आहे जो खेनि गिरफ़्तारी लाइ हिकिड़ो छापो कयो वञे। असांखे शक ऐं शुबहान ऐं सवालात आहिनि हिन इदारनि खां त छा हिन जे मथां इहे कूड़ा केस दाख़िल करे किथे ईअं त नाहे त उन्हनि खे बिला जवाज़ इन्हनि केसनि में सज़ाऊं ॾिनियूं वेंदियूं, या किथे ईअं त नाहे त हिननि जो किथे हमेशह जीअं सिंध में हाफ फ्राई फुल फ्राई जो सिस्टम हले थो, किथे उन्हनि खे बि फुल फ्राई जो निशान त कोन कयो वेंदो, किथे उन्हनि खे बि कूड़े इनकाउंटर में मारियो त कोन वेंदो। असांजा इहे सवाल आहिनि। अदलिया पाण खे आज़ादु सम्झे थी, जेका असां हींअर हिन वक़्तु 7 डिसंबर जे अख़बार जे लॻल इश्तिहार मां सम्झूं था त अदलिया बि हाणे उन्हनि जे मातहत हले थी, जेके हू चवनि था अदलिया बि उहा ई कार्रवायूं करे थी, उहा ई केस हलाए थी, उहा ई फ़ैसिला ॾिए थी। सामईन, हैदराबाद में कयल एहतजाज जी मुकमिल रिपोर्ट अवां जी ख़िदमत में पेश कई वई। सामईन, ठुल जी 11 साल अॻु अगवा थियल फज़ीला सरकी बाज़ियाब न थी सघी आहे। ठुल में मुसलसल एहतजाज ऐं धरणनि बाद इंसानी हक़नि जे ॾींहं ते फज़ीला जा वालिदीन अब्दुर्रज़ाक सरकी ऐं माउ सकीना सरकी, अॻूणे सूबाई सलाहकार सरदार ग़ुलाम सरवर सरकी, सिकंदर सरकी, अब्दुल ख़ालिक सरकी जी अॻुवाणी में ठुल खां गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो पहुता। फज़ीला जी अमड़ खे हथनि में न्याणी ऐं IG सिंध एडी ख्वाजा जी तस्वीर खयल हुई। मुज़ाहिरीन शहीद बेनज़ीर भुट्टो जी मज़ार आॾो एहतजाज कंदे नारेबाज़ी कई ऐं फज़ीला जी बाज़ियाबी जी घुर कई। इन मौक़े ते फज़ीला जी अमड़ सकीना ऐं वालिद अब्दुर्रज़ाक सरकी न्याणी जी बाज़ियाब न थियण तोणे सरकार जी तवजो न ॾियण ते ॻोड़ा रोके न सघिया। संदन चवणु हो त असांजी दाद फ़रियाद वारो कोई न आहे, अदालत में मामिलो बंदि थी वियो आहे। जॾहिं त एडी ख्वाजा नोटिस वरितो हो पर इन ते अमल न थी सघियो आहे। जेको SSP अचे थो उहो फज़ीला जी बाज़ियाबी जी कोशिशि करे थो, पर इन खे बाअसर माण्हू रोकनि था, जंहिंजे करे न्याणी बाज़ियाब न थी सघी आहे। हिननि चयो त मोहतरमा बेनज़ीर भुट्टो पंहिंजी हयातीअ में चयो हो त हू इक़्तिदार में अची फज़ीला खे बाज़ियाब कराईंदी, पर हू बि शहीद थी वई। इन जी हुकूमत हूंदे असांजी न्याणी बाज़ियाब न थी आहे। अॻूणे वॾे वज़ीर क़ाइम अली शाह बि नोटिस वरितो, पर इहे ऐलान ई रहिजी विया। हिन चयो त हर वक़्तु न्याणी जी बाज़ियाबी जी उमेदु रहे थी। हिननि बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील कई त फज़ीला जी बाज़ियाबी लाइ नोटिस वठे। हिननि बिलावल भुट्टो ज़रदारी खे अपील कई त फज़ीला जी बाज़ियाबी लाइ नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे। अॻूणे सलाहकार सरदार ग़ुलाम सरवर सरकी चयो त पुलिस सियासी मदाख़लत सबबि फज़ीला खे बाज़ियाब नथी कराए। पुलिस कुझु करे थी पर उनखे बाअसर माण्हू मदाख़लत करे रोकनि था। हिन चयो त यूसुफ रज़ा गिलानी सिंध हाई कोर्ट जे चीफ जस्टिस समेत केतिरनि ई बाअसर माण्हुनि जी औलाद अगवा थी, जिन खे बाज़ियाब करायो वियो आहे, त फज़ीला छो नथी बाज़ियाब थिए। हिननि आर्मी चीफ ऐं चीफ जस्टिस खे अपील कई त फज़ीला सरकी खे बाज़ियाब करायो वञे। यादि रहे त फज़ीला ठुल जे ॻोठ गड़ी हसन सरकीअ मां 23 मार्च 2007 ते अगवा थी वई हुई, पर हिन वक़्त ताईं बाज़ियाब न थी सघी आहे। होॾां इन खां अॻु ठुल में मुख़्तलिफ़ सियासी, समाजी, मज़हबी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ऐं अॻूणे सूबाई सलाहकार ग़ुलाम सरवर सरकी, फज़ीला जे वालिद अब्दुर्रज़ाक सरकी, अमड़ सकीना सरकी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में प्रेस क्लब ठुल खां गड़ी ख़ुदा बख़्श ताईं एहतजाजी रैली जी सूरत में रवाना थिया। जॾहिं त ठुल मां 10 साल अॻु अगवा थियल न्याणी फज़ीला सरकी जी बाज़ियाबी लाइ ठुल खां गड़ी ख़ुदा बख़्श लाइ निकितल रैली शिकारपुर बाईपास पहुती। बाद में रैली गड़ी ख़ुदा बख़्श भुट्टो लाइ रवानी थी वई। सामईन, 2 डिसंबर इंसानी हक़नि जे ॾियारे ते मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि खंबे गुम कयल मज़लूम
क़ौमी कारकुननि जे वारसनि ऐं इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि ऐं सिंधी बलोच फोरम पारां लंदन ऐं मुख़्तलिफ़ शहरनि में कयल एहतजाज जी मुकमिल कार्रवाई अवां जी ख़िदमत में पेश कई वई। सिंध तोणे बलूचिस्तान में खंबे गुम करण वारे मसइले उतां जी अवाम खे सख़्तु परेशान करे छॾियो आहे ऐं हीउ मसइलो मुल्क जी आला अदालतुनि ऐं सेनेट में बि पेश थींदो रहियो आहे, पर रियासती इदारनि खां इन सिलसिले में पुछाणो करण वारो माहौल न जुड़ी सघियो आहे। जेकॾहिं केर बि कानून जी भञकड़ी करे थो त इन खे मुल्की आइन ऐं कानून मूजिबि राज तरीक़ेकार मूजिबि कार्रवाई हेठि आंदो वञे। इन खे पंहिंजी सफ़ाई लाइ मौक़ा फ़राहम करणु घुरिजनि, पर मुल्क में जमहूरी इदारनि जे हूंदे बि ग़ैर क़ानूनी ऐं ग़ैर आइनी तरीक़नि सां मुल्क जे पुरअमन शहरनि खे पंहिंजे ई रियासती इदारनि पारां खंबे गुम कयो वञे थो। उन्हनि ते टार्चर सेलनि में तशदुद कयो वञे थो, मारियो वञे थो। को बि नोटिस वठण वारो कोन आहे। इंसानी हक़नि वारे ॾिहाड़े इंसानी हक़नि जी लताड़ ख़िलाफ़ जेको एहतजाज कयो वियो आहे, असीं सम्झूं था त मुल्की जमहूरी इदारा ऐं एजेंसियूं पंहिंजे मज़लूम अवाम जो एतिराम कंदियूं ऐं खंबे गुम कयल कारकुननि खे फ़ौरी आज़ादु कयो वेंदो ऐं आईंदा अहिड़ी अवाम दुश्मन ऐं मुल्क दुश्मन सरगर्मियुनि खां परहेज़ कई वेंदी। सामईन, प्रोग्राम जी पुॼाणीअ ते पंहिंजे मेज़बान इमदाद अली ओढो खे इजाज़त ॾींदा। शाल सिंध आबाद ऐं ख़ुशहाल थिए, सिंधी माण्हू सुखियो ऐं सताबो थिए। सदाईं गॾु। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन